क़ौमी असेंबली में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो की तकरीर खां पोइ जीअं ई वफ़ाक़ी वज़ीर हमाद अज़हर तकरीर शुरू कई त अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी उथी ऐवान मां वञण लॻा। जंहिं ते हमाद अज़हर चयो त बुज़दिल न आहियो त संदसि तकरीर ॿुधी पोइ वञो, जे हिमत अथव त वेहो ऐं मुंहिंजी तकरीर ॿुधो। क़ौमी असेंबली जे इजलास में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की तकरीर खां पोइ स्पीकर वफ़ाक़ी वज़ीर हमाद अज़हर खे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। जीअं हमाद अज़हर की तकरीर शुरू थी, अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ ऐवान में हलियो वियो ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी भी ऐवान में रवानो थी वियो। ऐवान में वफ़ाक़ी वज़ीर हमाद अज़हर ख़िताब कंदे चयो त बिलावल भुट्टो कॾहिं उर्दू ॻाल्हाईंदो आहे ऐं कॾहिं अंग्रेज़ी। मुंहुं चिॿो करे अंग्रेज़ी ॻाल्हाइण सां करप्शन जा दाग़ नथा धोपजी सघजनि। हुननि मुंहिंजो चैलेंज क़बूल न कयो। ही जानवरनि जा अंग अखर ॻणाइनि पिया, हाणे ऐवान मां उथी हलिया विया आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर चयो त असांखे अॼु नाबालिग जो लेक्चर ॿुधण जो मौक़ो मिलियो। इन्हनि जे दौर में महांगाई जी शरह वधीक हुई, जिन ज़िंदगी में को बि कमु नाहे कयो, उहे असांखे दर्स ॾेई रहिया आहिनि। हुन चयो त सिंध जी हालत ॾिसी इहा बहस ख़तमु थियणु घुरिजे। करप्शन जी तबाही ॾिसणी आहे त सिंध में वञी ॾिसो। सभिनी खे ख़बर आहे त सिंध अंदरि को बि निज़ाम न आहे। सिंध में हुकूमत ॿाहिरि वेठल शख़्स हलाए रहियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर चयो त असांखे आवाम चूंडियो आहे, जागीरदारनि खे पैसा ॾेई असेंबली में न आहियूं पहुता। असांजे तकनि में कुता नथा डाढ़ीनि। इन्हनि जे तकुनि में कुता डाढ़ण ऐं एड्स जी बीमारी खां केर बि माण्हू महफ़ूज़ न आहे।